यारी जे सुहिणे माहौल खे चमकाईंदे पहुचूं था बिलासपुर छत्तीसगढ़ ऐं उन ते हा साईं मुंहिंजी नज़र आहे। गॾजाणीअ जा कार्यक्रम थियण सां सिंधी भाउर ऐं भेनरूं हिक ॿिए जो हाल अहवाल वठनि था त माहौल सुहिणो थी थो वञे। इन ई सिलसिले में बिलासपुर में पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत पारां ॾियारी मिलन समारोह प्रेम ऐं ख़ुशीअ सां मनायो वियो मंगल धाम टिपरा में। ॾियारी मिलन समारोह में डॉक्टर कुमार मोटवानी ऐं चंदा माखीजा जी अॻुवानीअ में हिकु तमामु सुहिणो सांस्कृतिक कार्यक्रम थियो। कार्यक्रम जो संचालन कयो डॉक्टर कुमार मोटवानी जी ऐं सभिनी आयल मेहमाननि खे धन्यवाद ॾिनो रूपचंद डोडवानी जी। कार्यक्रम में सभिनी 13 वार्डन जूं सिंधी पंचायतनि जा अध्यक्ष ऐं सदस्य मौजूद हुआ। कार्यक्रम जी समाप्ति रंग बिरंगी आतिशबाजी सां थी। आखिर में सुहिणे जलपान जी व्यवस्था हुई साईं। कार्यक्रम के सफल बनाने में साथो पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत अध्यक्ष प्रकाश ग्वालानी, भाऊ चिमनदास दयालानी, देवीदास वाधवानी, अर्जुन तीर्थानी ऐं उन्हनि सां गॾोगॾु सभिनी पंचायतनि जे बानीगारनि जो। ख़बर ते नज़र हुई छत्तीसगढ़ जे स्टेट ब्यूरो चीफ बिलासपुर में रहंदड़ श्री विजय दुसेजा जी ऐं उन्हनि जी टीम जी। वॾियुनि ख़बरुनि खां पोइ तव्हांखे वठी थो हलां नंढियुनि ख़बरुनि ते फटाफट। फटाफट में पहली खबर आए कांदीवली इलाके जे सिंधिन ठाई आए शानदार सजी दुनिया में मशहूर कंबार दरबार। हर साल वांगुर हिन साल भी ॾियारीअ जे अवसर ते लॻियो हो सुहिणो मेलो जंहिंमें पंहिंजी सूफी गीतनि सां भक्तनि जे दिल जी भक्ति के जग जाहिर करण लाइ मजबूर कयो विश्व प्रसिद्ध सिंधी सूफी गायक श्री विपिन शेवानी ऐं उन्हनि जी पार्टीअ। कोई भी शास्त्र वेद पुराण देख लो, पन्ना सफेद होता है पर उस पे स्याही किस रंग की होती है। आपको तो पता नहीं होगा, कभी पाठ किया आपने? हाँ जी, सत्यनारायण भगवान का बोलिए सत्यनारायण भगवान की। सब पाठ करते हैं, कभी गौर करना पन्ना सफेद होता है, स्याही किस रंग की होती है भाई? काली। चिट्टे वर्क कुरान दे जिते स्याही रंग दी काली, तो गुलाम फरी जय नाल दिल अड़पवे फिर वो गोरी हो या। कांदीवली मुंबई सां इन खबर ते नजर हुई सिंधु दर्शन मुंबई टीम जी। छत्तीसगढ़ जे रायपुर शहर जी उत्तर जी विधानसभा सीटे भारतीय जनता पार्टी तरफां सिंधु दर्शन सिंधी टी प्रोग्राम जे सहयोगी समाज सेवी ऐं वीडियोग्राफर श्रीचंद सुंदरानी जी खे चुनाव लड़ण लाइ टिकट मिली आहे साईं। सिंधु दर्शन जी टीम पारां ऐं सिंधी समाज पारां उन्हनि खे लख लख वाधायूं ऐं असांजे इष्ट देव झूलेलाल जी सां अर्ज़ु आहे त उन्हनि खे ज़रूरु खटाइनि जंहिंसां हू सिंधियत ऐं सिंधी समाज जी शेवा कंदा रहनि। हिंदू सिंधी अख़बार जा प्रधान संपादक श्री कृष्ण वरियानी जी हिन फ़ानी दुनिया खे छॾे विया। असांखे ॾाढो दुख आहे। सिंधु दर्शन पारां दिलि सां उन्हनि खे श्रद्धांजलि। दुख खे ई महसूस कंदे चवां थो त मध्य प्रदेश सरकार जे विधानसभा अध्यक्ष श्री ईश्वरदास रोहानी जी जे दुख में असां शामिल आहियूं। उहे भी हिन फ़ानी दुनिया खे छॾे परमात्मा जे चरणनि में पहुता आहिनि। सिंधु दर्शन ऐं सिंधी समाज पारां उन्हनि खे श्रद्धांजलि ऐं शत शत नमन। सुख दुख जूं फटाफट ख़बरूं हली वयूं। हाणे हलूं हलचल ख़बरुनि ते जेके माहौल में पैदा कंदा कुझु सुहिणा प्रोग्राम। पहिरीं हलचल
नवमजोत साईं युधिष्ठिर लाल साईं जी जी अगुवाई में एक तीर्थ यात्रा थी रही है हिंद जे शदानी दरबार रायपुर मां सिंध वञण जी दिसंबर 2013 में ॿी वीहो इंटरनेशनल सिंधी सम्मेलन थी रहियो आहे तारीख़ 13, 14, 15 दिसंबर ते मध्य प्रदेश के इंदौर शहर में सिंधु महाजोत ए अलायंस ऑफ ग्लोबल सिंधी एसोसिएशन संस्थान पारां तमाम भी शिरकत कयो वनी करे त न विसारजो डिसेंबर जी 13, 14, 15 इंदौर में मूसा गॾु खबर जी नज़र जी खबरुनि जो सिलसिलो इते ई थियो पूरो। हाणे मुकेश अडवाणी वठी तो हले वापस तव्हांखे असांजी अॼु जी एंकर कृतिका वट जेकी वठी हलंदी तव्हांखे अॻिते प्रोग्राम में। 2 सालन का हलंदड़ प्रोग्राम 300 इलाकन में वधाईंदड़ सिंधियुनि जी शान कुर्ब कयो ऐं ॾियो योगदान सभिनीनि का सिंपल सो रास्तो ॾियो एडवर्टाइजमेंट सिंधु दर्शन में। सिंधियत जो सवाल अची विया आहे सिंधियत जो सवाल। ॾिसंदासीं गुज़िरियल हफ़्ते जो सवाल, ॾिसंदासीं गुज़िरियल हफ़्ते जो सही जवाब ऐं ॾिसंदासीं असांजा लकी विनर। गुज़िरियल हफ़्ते तव्हां खां सवाल पुछियो वियो हो त गुरु नानक जयंती कहिड़े ॾींहं ते आहे। सही जवाब आहे 17 नवंबर ऐं सही जवाब ॾियण वारनि मां असांजा लकी विनर आहिनि साम्हूं टीवी स्क्रीन ते। तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि। हाणे ॾिसंदासीं हिन दफ़े जो सिंधियत जो सवाल कुझु अलॻि आहे तव्हांखे ॾिसणो आहे। ॾिसो पर हुन खां अॻु ॿुधायांव त हिन दफ़े जो सिंधियत जो सवाल स्पॉन्सर कयो वियो आहे हर्षचंद्र पंजाबी जी पारां ऐं सवाल पुछियो वेंदो सहयोग फाउंडेशन पारां। त हिन दफ़े जो सवाल आहे टीवी स्क्रीन ते ॾेखारियल गुरु कहिड़ा आहिनि। ऑप्शन ए गुरु गोविंद सिंह जी, ऑप्शन बी गुरु अर्जन देव जी ऐं ऑप्शन सी गुरु नानक देव जी। त खणो फोन ऐं कयो SMS स्क्रीन ते ॾेखारियल कंहिं बि हिकु नंबर ते। ध्यान सां ॾिसो नंबर ऐं नोट डाउन करो ऐं SMS मोकिले ॾियो। पंहिंजो नालो, पंहिंजो एरिया ऐं सही ऑप्शन लिखणु न विसारजो। तव्हां असांखे फेसबुक ते बि जवाबु ॾेई सघो था। असांजो फेसबुक पेज आहे www.facebook.com/sindhudarshan। तव्हां असांखे ईमेल बि करे सघो था। असांजी ईमेल ID आहे sindhudarshan@gmail.com ऐं असांजो वेबसाइट www.sindhudarshan.com त तव्हां एनी टाइम विज़िट करे सघो था ऐं ॾिसी सघो था असांजा प्रोग्राम्स। को तो पुछे तुंहिंजो कारोबार केतिरो आहे, को तो पुछे घर बार केतिरो आहे ऐं को इहो तो पुछे त परिवार केतिरो आहे। मां थी पुछांव तव्हांखे गुरु जे नाल केतिरो प्यार आहे। जंहिंखे हूंदो गुरु सां प्यार उहे ई कंदा SMS ॾेई इज़हार। हाणे मां कृतिका पंजाबी वठां थी इजाज़त। जय झूलेलाल। पीली पगड़ीअ वारो गुरु नानक शाह सतनाम वाहेगुरु सतनाम वाहेगुरु। आहे पीली पगड़ीअ वारो गुरु नानक शाह गुरु अछी दाढ़ीअ वारो आहे बेपरवाह। जंहिंजी मिठड़ी मिठड़ी बाणिया हर वेद में जंहिंजी वाणिया साईं निमाणो नानक शाह निमाणो शाहनि जो आहे शाह। सखी बाबो वा दिल वारो गुरु नानक शाह। सतनाम वाहेगुरु सतनाम वाहेगुरु सतनाम वाहेगुरु सतनाम वाहेगुरु। आ गुरु जंहिंखे नानक शाह आहे मिलियो बाग तंहिंजो त आहे खुलियो दास प्रदीप प्यासी बणियो। आ गुरु जंहिंखे नानक शाह आहे मिलियो बाग तंहिंजो त आहे खुलियो दास प्रदीप प्यासी बणियो। जंहिंजी मिठड़ी मिठड़ी बाणिया हर वेद में जंहिंजी वाणिया साईं निमाणो नानक शाह निमाणो शाहनि जो आहे शाह। सखी बाबो वा दिल वारो गुरु नानक शाह। सतनाम वाहेगुरु सतनाम वाहेगुरु। आहे
गरीबन जो सहारो गुरु नानक शाह। जंहिंजी मिठड़ी मिठड़ी बाणिया हर वेद में जंहिंजी बाणिया साईं निमाणो नानक शाह निमाणो चाहन जो आहे चाह। सतनाम वाहेगुरु सतनाम वाहेगुरु सतनाम वाहेगुरु सतनाम वाहेगुरु सतनाम वाहेगुरु सतनाम